सरदार साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वे हो कर ख़बर दरिया खान हीअं अचण थियो आहे। सरदार साहब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त भुंग भरे असीं शमूअ खे आज़ादु करायूं, तव्हांजो असांजे मथां कहिड़ो थधो तोड़ो थियो? दरिया खान मूंखे कंहिं ते एहसान करण जी ज़रूरत न आहे। मूं वटि तूं पाण मदद जे लाइ, मूं तोखे मिंत कान कई। सरदार साहब मुंहिंजी ॻाल्हि जो तव्हां ग़लति मतिलबु न वठो। मां इहो चवण थो चाहियां त दरिया खान तूं जेको चाहीं थो मूंखे ख़बर आहे, पर अलाए छो तूं विसारे वेठो आहीं। तव्हां ॿिन्ही जे साम्हूं सतनि राजनि जो सरदार शाह ज़मान वेठो आहे। ऐं ॿुध, इहे तुंहिंजूं नमूने पासियूं हिते न हलंदियूं। ही शाह ज़मान सचो ऐं सिधो माण्हू आहे। ॻाल्हि सिधी कर। सरदार साहब अव्हां नाराज़ न थियो। असां सिर्फ़ इहो अर्ज़ु करण आया आहियूं त जेकॾहिं असीं भुंग भरियूं था त पोइ आलिया तव्हांखे छो ॾियूं? जेकॾहिं तव्हां भुंग भरे शमूअ खे आज़ादु कराइण चाहियो था वञो, मूं वटि छो आया? सरदार साहब अर्ज़ु इहो आहे त जेकॾहिं आलिया जे एवज़ शमू आज़ादु कराए ॾींदो त असांजा 30 लख रुपया बची पवंदा। जेकॾहिं तव्हांखे पैसा भरणा आहिनि त पोइ वञो, हिते मूं वटि छो आया? सरदार साहब असांखे भुंग भरणो ई न आहे। जेकॾहिं भुंग नथा भरियो त पोइ दरिया खान आलिया जी बाह वापसि कर। जेकॾहिं शमू मिली वियो त पोइ ठीकु आहे, न त नाए मुंहिंजो लाश तव्हांखे मिलंदो। लाश ठीकु आहे सरदार साईं, असां अर्ज़ु खणी आया हुआसीं, तव्हां क़बूल न कयो। ख़ैर आहे, असां पैसनि जो बंदोबस्तु कयूं था। जेकॾहिं शमू असांखे मुफ़्त में मिलंदो त पोइ आलिया जी बाह तव्हांखे ॾेई शमू असीं वापसि वठी ईंदासीं। ख़ुदा हाफ़िज़। माशा अल्लाह। बेगा पानी पिया। जी सरदार साईं। रईसा चाहे पानी पीअंदे न? न जी न, चांहि जी तकलीफ़ न कयो। उतां अॻिते दोस्त वेठा आहिनि, ओॾे देरि बि थिए। त पोइ हुकुम कयो रईसा। फकीरियाणीअ जे कखनि ते कीअं आया आहियो? ॿुधो अथमि त मीरा बीमार थी पई हुई ऐं तूं हुनजो धागो फीणो करण वई आहीं। ऐं हाणे मीरा जी तबियत कीअं आहे? हा रईसा, मीरा बराबर बीमार हुई पर हाणे ठीकु आहे। ॻाल्हि इहा आहे त रईसा, पर तव्हां छो था पुछो पिया? बस जी ईअं ई। पर रईसा ज़रूर का ॻाल्हि हूंदी। जी ख़बर बि अथई, पर पकाई छा जे लाइ थी करे? रईसा अफ़वाह त तव्हांजा उॾनि पिया, पर हाणे तव्हांजी ज़ुबानी ॿुधी पक थी वई। अलाह तोखे इल्मु ॾिनो आहे। मीरा खे अहिड़ो को मिठड़ो मंत्र हणेसि जो मीरा मुंहिंजी थी वञे ऐं भले हुनजो संग मूंखे ॾे ऐं हुनजे घर वारा बि शादी मूंसां ई कराइनि। इहो ई त मुंहिंजो कमु आहे रईसा, ॿियो मूंखे कहिड़ो कमु आहे? रखल आहे ते अहिड़ो थी मंत्र पढ़ी ॾियां जो हू पाण अचे इलाज करे तुंहिंजी शादी कराईंदा। मीरा सां ख़र्च लॻंदुई, कम थियण खां पोइ मिठाई पे। जी तूं दिलि जाए कर, सभु कुझु मिली वेंदई, बस तूं सिर्फ़ कम सां लॻी वञ। 8 ॾींहंनि में रंग ॾिसंदे। जी हाणे मां हलां पियो, देरि पई थिए। बेफ़िक्र थी हलियो वञ,
समझतो वारो कम थी वियो। सरदार शाहजमान पंहिंजे पाण खे समझे छा? बहादुर, दुश्मन जे दर ते वञी असां खां वॾी ग़लती थी वई आहे। हाणे त शाहजमान बि असां सां मुंहुं ॾेई नथो ॻाल्हाए। पैसा बि ॾियो, आलिया बि ॾियो, पोइ असांखे फ़ाइदो कहिड़ो? सरदार जे लहजे मां ई मूंखे पक थी वई आहे त शमूअ खे सरदार ई अगवा करे। बहादुर, मूंखे सिर्फ़ इहा ख़बर पए त शमूअ खे कंहिं अगवा कयो त पोइ लामारो ई हिकिड़ो ख़तम। जेकॾहिं सरदार शाहजमान ते इहो कमु साबित थियो त पोइ मां हिन सरदार शाहजमान खे पोपटियूं न पढ़ायां त मां दरिया ख़ान जो पुट न। तूं सुभाणे शहर वञ ऐं बैंक मां पैसा कढाए अच। न बाबा साईं, पैसा कढण जी का बि ज़रूरत न। असां आलिया जी बांह शमू जे एवज़ ॾियण जो वाइदो करे आया आहियूं। इन करे असां शमू एवज़ आलिया ई ॾींदासीं। ऐं जेकॾहिं शमू असांजे फ़ैसिले सां नाराज़ थी वञे त पोइ? बाबा साईं, असां शमू जे घरां था खाऊं। जो शमू नाराज़ थी पवंदो त असांजो रिस्क बंदि थी वेंदो। बाबा, तूं शमू को एतिरो डिॼी थो, शमू को आदमखोर आहे छा? मां डिॼा कोन थो। जेकॾहिं शमू आलिया खे न ॾिसंदो न त वॾी फशरी कंदो। मां शमूअ खे ॿ जूता हणी हाणे चुप कराए वठंदुसि। फिलहाल तूं हिननि ॻाल्हियुनि खे छॾ। हल त ज़मीन ताणी जो कर ॾिजे। हलिया। दिलावर, मूंखे पक हुई त तूं ज़रूर ईंदे। मां तोखां सवाइ जी न सघंदुसि मीरा। अदी, छा पई सोची? कुछ भी न। अदी, मासी बसरा तो ते पढ़ाई करे वई आ, उन में लगा तू सफ़ा चाक थी वई आई। हाँ सुसी, हाणे मां ठीकु आहियां। सुभाणे पाण ॿई पाणी भरण हलंदासीं। ठीक आहे, हलंदासीं। तू बकरी छोड़े हलजा। अदी, आलिया जी का ख़बरचार पई आहे या न? हाँ, चाचा हाशिम चए पियो त आलिया जल्द मिली नी। दिलावर अलाए कॾहिं ईंदो? अॼु या सुभाणे अची वेंदो। अलाह करे अॼु ई अची वञे। अदी, तोखे दिलावर जो इंतजार आ या आलिया जो? ससी, इन्हनि जो। वो छो अदी? अकेलो माण्हू छा थो करे सघे? अॻे त चाची हाशिम सां अधो खादिम हूंदो हुयो, हाणे उहा कमी दिलावर पूरी कंदो। चवी त सही थी अदी, पर मूंखे शक तो पए त चक्कर कुछ चौथो आहे। चौथो चक्कर कहिड़ो? चौथो चक्कर 4 लफ़्ज़न वारो, प्यार ऐं मोहब्बत वारो। ससी, अदी चवंदा आहिनि त भितनि खे बि कन हूंदा आहिनि। जेकॾहिं रेसियाणी असांखे खीर खंड ॾिठो न त ममण बचाए छॾींदी। हाँ आदि, रेसियाणी ॾाढी ज़ालिम आहे, खूनी आहे खूनी। मुंहिंजे बा खादिम खे बि इन्ही गोली हई हुई। दिल त चए थी त मौक़ो ॾिसी हिकिड़ी गोली हिनखे आऊं बि हणी छॾां।
तू फिक्र न करे, मां आया हूँ। अल्लाह ख़ैर करे। हिकिड़ो वञी चाचो बचियो अथमि, अल्लाह सी हुनखे वॾी हयाती ॾे। तू जल्दी पंहिंजे घर वेंदी ऐं पंहिंजी भेनरुनि सां गॾु हूंदी। मूंखे ख़बर पइजी वई आहे अॼु या सुभाणे तोखे छा ज़बान जे हवाले कंदो। दरिया खान एतिरो भलो कोन्हे जो मूंखे ईअं छॾे ॾे। ॻोठ में ॻाल्हि पई हले त सरदार शमू खे अगवा करायो आहे। शमू जे एवज़ दरिया खान खां तुंहिंजी बाह घुरी आहे। अल्लाह कंदो अदी, जल्दी ॾुखिया ॾींहं ख़तम थींदा। उथो अदी, त हली कमकार कयूं, न त सॼो ॾींहुं रेसाणी पई कुरकुर कंदी। हा अदी, उथ कमकार कयूं। केतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि। शमू अलाए कहिड़े हाल में हूंदो, अलाए जीअरो बि हूंदो, अलाए। शमशाद या मूंखे पक आहे त शमू ज़िंदा आहे, ऐं इहा बि पक अथमि त शमूअ खे सरदार आज़ाद छो नथो करे, आज़ाद छो नथो कराई। मूंखे सम्झ में नथो अचे तला जे कंहिंजी नोड़ी तुंहिंजे नक में पियल आहे जो तूं चुप कयो वेठो आहीं। शमशाद, इहा ख़बर कान थी पए त शमूअ खे किथे रखियो अथनि। जेकॾहिं इहा ख़बर पइजी वञे हा त शमू अॼु असां वटि हुजे हा। इहो मो शाह ज़मान असांजी जान छॾे छो नथो? मुंहिंजे भाउ खे छो अगवा करायो अथसि? आलिया जे करे। सरदार शाह ज़मान आलिया खे वापसि वठण जे लाइ इहो ड्रामो रचायो आहे। ऐं सरदार इहो चवे थो त आलिया वापसि कयो त मां तव्हांखे शमू ॻोल्हे थो ॾियां। इन्हनि ॻाल्हियुनि मां मूंखे पक थी पवे शमशाद बेगम त शमू सरदार शाह ज़मान वटि ई आहे। त पोइ अव्हां कहिड़ो फ़ैसिलो कयो? मूं सरदार शाह ज़मान सां वाइदो कयो आहे त शमूअ जी बाह असांखे ॾियो त पोइ आलिया तव्हांखे वापसि करे ॾियां। छा थो करे? आलिया शमू जी ज़ाल आहे, ऐं जेकॾहिं शमू खे ख़बर पइजी वई हली हू त ज़मीन आसमान हिकु करे छॾींदो। ॿियो को रस्तो ई कोन्हे। शमशाद, जेकॾहिं तूं शमूअ खे आज़ाद थी कराइण चाहीं त पोइ तोखे ऐं शमूअ खे आलिया जी कुर्बानी ॾियणी पवंदी। मूंखे त को बि एतिराज़ कोन्हे, पर शमू खे इहो फ़ैसिलो हज़म कोन थींदो, ॾाढो घोड़ कंदो। इहा मजबूरी आहे शमशाद बेगम। शमूअ खे ज़िंदा ऐं आज़ाद रहण जे लाइ असांखे ज़हर जो ढुक भरणो ई पवंदो। हालत ॾाढी गरी आहे, करे बि छा थो सघिजे। मां शमू खे सम्झाईंदसि, अलाह कंदो सम्झी वेंदो।
भली भली करे आया दिलावर पुट। हलो थींदी चाचा पलिया। बिस्मिल्लाह के दिलावर। मां बानो तुंहिंजो हाशिम भा। हलिया वे। हाशिम भा दुश्मन सां गॾु कीअं विया? मूंखे माफ़ कर दिलावर, ग़लती इंसान खां थी वेंदी आहे। मां तुंहिंजो दुश्मन न आहियां। दुश्मन जे चवण में अची सजणनि खे दुश्मन समझी वेठुसि। यार दिलावर मूंखे माफ़। त कूड़ जे मुंह में धूड़ हूंदी आहे, हिक न हिक ॾींहुं पधरो थींदो। वेहो बाबा वेहो। हाशिम तू वही मेहमान सां कचहरी कर, मां मानी खणी चाचा भले तकलीफ़ न कयो। चाचा साईं मानी लाइ तकलीफ़ न कयो, सरदार साईं संगत जे लाइ मानी ठाराए छॾी आहे। बसि चाचा हाणे असांखे इजाज़त ॾियो, वञी सरदार साईं सां मिलूं। मौला कामयाब कंदो, कामयाबी तव्हांजा कदम चुमनि, कॾहिं को कोसो वाह न लॻनि। वॾा वॾा दुआ के जाए बस। दिलावर अचो त हलो। बाबा साईं, जेकॾहिं तव्हां सरदार शाहज़मान जे आसरे ते ईअं हथ ते हथ रखी वेठा हूंदव, पोइ त तव्हांखे शमू जे लाश बि हथ कोन ईंदो। छो जो शाहज़मान असांजो दुश्मन आहे, दुश्मन। ऐं दुश्मन कॾहिं बि सजण कोन थींदो आहे। बहादुर ख़ान तूं ईअं न सम्झ त मां हथ ते रखी वेठो आहियां। मुंहिंजा माण्हू मुसलसिल शमूअ जी तलाश में आहिनि। बाबा साईं, ॾींहुं गुज़रंदे देरि कान थी थिए। ईअं वेठे वेठे 5 ॾींहं गुज़री विया आहिनि। हाड़ेलनि जेको असांखे अल्टीमेटम ॾिनो हो, उनमें 3 ॾींहं बचिया आहिनि। ईअं न जो इहे 8 ॾींहं गुज़री वञनि ऐं शमू जे बदिरां असांखे शमूअ जो लाश अची मिले। ईअं न थींदो बहादुर। 8 ॾींहं धाड़ेलनि जी फोन ईंदी, उहे पैसा घुरंदा। उहे पैसा कंहिंखे ॾियणा आहिनि, किथे ॾियणा आहिनि, इहो बि ॿुधाईंदा। जानू ॾे ख़बर छा वहे ऐं वापरे पियो। बाबा साईं, सरदार जा माण्हू ॾाढा सरगर्म थी विया आहिनि। दिलावर बि अची वियो आहे। कुझु न कुझु थियण वारो आहे। जानू तूं पंहिंजे हमराहनि खे तयारु रख। शाह ज़मान जे माण्हुनि खे कड़ी नज़र रखो। असांखे नांग बि मारणो आहे ऐं लठ बि बजाइणी आहे। ना मारो ई हिकिड़ो खत्म। मूंखे शाह ज़मान वारो ठाहियल ड्रामो हुनजे में विझणो आहे। बाबा साईं, तव्हां आख़िर छा था करणु चाहियो? बहादुर ख़ान, शाह ज़मान जी ठाहियल फिल्म संदसि में विझंदुसि। अहिड़ी मल मारींदोसांस जो ज़िंदगी भर यादि रखंदो। बाबा साईं, तव्हां फिक्र न कयो। सरदार शाह ज़मान जे माण्हुनि ते असांजी कड़ी नज़र आहे। झकी चुरफुर थिए थी न, उन खां असां वाक़ुफ़ आहियूं। छा इहा ख़बर पई आहे त शमू खे किथे रखियो अथव? न रे सनडा, शमूअ जी अञा ख़बर ई न आहे। पर सरदार शाह ज़मान जा माण्हू झर जंग में फैलजी विया आहिनि। ठीकु आहे जानू, तूं पंहिंजो कमु जारी रख। ऐं हा, फोन ते मूंखे इतला ॾींदो रहिजांइ। ऐं जेकॾहिं ज़रूरत पई त मां ई बहादुर बि तोसां गॾु हूंदासीं। तव्हां फिक्र न कयो बाबा साईं, ईअं ॿिनि में शमूअ जी आज़ादी तव्हांखे ख़बर ॾींदी। ठीकु आहे जानू, तूं हाणे भली वञी हमराहनि सां मिल ऐं पंहिंजो कमु जारी रख। हाज़िर बाबा साईं।
दिलावर अञा घणो पंध परे आ हाशिम बा पंध परे ना है पर एक गाल मां ता बिलिन के बुधाण चाहे केड़ी गाल शमूअ के मुंह गवाह कयो आहे ऐं शमू मूं वटि आहे छा शमू तो वटि आहे हा दिलदार शमू मूं वटि आहे कोई असां खे एॾो दर बदर छो कयो अथई इन करे जो दरिया खान खे शक न थिए त मूं शमूअ खे सरदार शाह ज़मान जे चवण ते अगवा कयो आहे त छा शमूअ खे अगवा करण में सरदार शाह ज़मान जो हथ आहे तो शमूअ खे उन जे चवण ते अगवा कयो आहे ना हाशिम मूं शमूअ खे इन करे अगवा कयो आहे जीअं शमा ऐं जावेद ॻोठ वापसि अची त जीअं हू दरिया खान ऐं बहादुर जी जासूसी कनि ऐं तोखे इतला ॾींदा ऐं तूं आसानीअ सां आलिया खे आज़ाद कराए सघीं हाणे बहादुर वारा शमू जे एवज़ आलिया जी बाह ॾियण लाइ राज़ी थी विया आहिनि उन करे त मूं नथे चाहियो त दरिया खान जो शक सरदार शाह ज़मान जे मथां वञे शमू खे अगवा करण सां जावेद ऐं शमा खे कहिड़ो फ़ाइदो रसियो हूंदो इहा ख़बर हाशिम खे बि आहे त शमू जावेद जो जानी दुश्मन आहे इन करे जावेद शमूअ जे ख़ौफ़ खां ॻोठ न थे आयो पर हाणे मूं शमूअ खे एतिरो मारियो आहे जो जावेद जो नालो ई कोन वठंदो दिलावर मां तुंहिंजी सॼी ॻाल्हि सम्झी वियो आहियां बेशक वक्त वारनि खे तो जहिड़ा यार मिलंदा आहिनि तो पंहिंजी दोस्तीअ जो हक़ अदा करे छॾियो पोइ हाणे छा प्रोग्राम आहे हाणे मां शमूअ ॾांहुं वेंदुसि ऐं पंहिंजे हमराहनि खे सम्झाए छॾींदुसि हू तव्हां ते सिधा फायर न कंदा ऐं अव्हां बि असांजे मथां सिधा फायर न कजो बसि हवाई फायर करे असांखे भॼाए ऐं शमूअ खे वठी वञो पर दिलावर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा शमू आहे किथे ओ हू साम्हूं घाटनि वणनि जो झुट आहे न उते शमू आहे तव्हां बसि अधु कलाक तरसी पोइ उते अचो मां हलां बसरा थकिरी पियो ॾाढो हलिया ज़ोर त ॾेई मो मारे अकेना गरा घोटो न ॾेई छॾियां चेड़े ते छो मां मुड़सो आहियां मूंसां निकाह पियल अथई निकाह पियला उथो ॾिठो अथई गाए छेड़े जहिड़ो ख़बरदार जो मूंखे गाओ छेड़ो चयो अथई छो थी गाए माल जी बेइज़ती करी हाणे उथी कड़क चांहि ठाहे प्यार त तुंहिंजो बि थकु लहे ऐं मूंखे बि कुझु मथे खे सूर छको थे हाणे छॾ फछरी हिकिड़ो कम कर दुनिया जा थी घर फिटाई हिकिड़ो त घर आबाद कर न घर त आबाद कयूं वेठी आहियां तुंहिंजो अञा कहिड़ो अच्छो मुंहुं कयां मुंहिंजो घर आबाद न करे तो जहिड़ी ज़ाल खां त मां बर्बाद भलोसि रेस शहमीर जो घर आबाद कर अहिड़ो को मंत्र पढ़ सरदार शाह ज़मान ते जो ख़ुशीअ सां रेस शहमीर खे मीरा सां परणाए छॾे त तू रेस शहमीर जी तो सिफारिश करे पियो पहिरियों मूंखे चाह पीआर त पोइ इन ॻाल्हि ते गौर कयूं था चाह अहिड़ी तो पीआरे जो पीअण त अरवाह ई खॼी वेंदी छो त तू सही माण्हू न आहीं सही माण्हू आहियां या न आहियां पर बसरा कच्चे हुजे या